हीअ ॻोठ मचुर जो सीनरियूं आहिनि ऐं माशाअल्लाह तमामु सुठियूं ख़ूबसूरत सरसब्ज़ ऐं ॿाराड़ी जो हिकिड़ो ॻोठ जो मंज़रु आहे जेको ॻोठ मचुर खां रेलवे स्टेशन जे भरिसां ही परियां रेलवे स्टेशन आहे। इन जे साम्हूं वरी इमाम बारगाह मस्जिद आहे ऐं हेॾां वरी साम्हूं हज़ारे घर आहिनि ऐं काफ़ी हिते आदमशुमारी आहे। हिन ॻोठ में काफ़ी हाई स्कूल, मिडिल स्कूल, प्राइमरी स्कूल ऐं नौशहरे खां तक़रीबन 4 या 3.5-4 किलोमीटर लिंक रोड ठारूशाह रोड ते आहे। मचुर हिकिड़ो तारीख़ी शहर आहे ऐं हीअ हिकु बहितरीनु सरसब्ज़ इलाइक़ो आहे जंहिंखे पाणीअ जी बि नहर वाटर शाख जो हिकिड़ो निकिरे थो वाटर जेको हिन ज़मीन खे सरसब्ज़ करे थो। मचुर शहर हिकु तारीख़ी शहर आहे। ये गाना हम आपको सुनाना चाहते हैं। नौशहरे फिरोज़ वेंदो रस्तो जेको ठारूशाह लिंक रोड आहे। गीत को लिखा है प्रेम ये साम्हूं ॻोठ जेको आहे रिश्तड़नि जो आहे और साम्हूं हुन जे वरी कलोड़नि जा घर आहिनि कुझु मिठल अब्बासी ऐं मेन रोड आहे जेको ठारूशाह नौशहर लिंक रोड आहे। उन ते असां वञी रहिया आहियूं। हितां जा ख़ूबसूरत मंज़र आहिनि ऐं असां हींअर नौशहरो तरफ़ वञी रहिया आहियूं। तव्हांखे ॾेखारियूं हीअ असांजे ॻोठ जूं सीनरियूं ऐं